अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां राहिल जोकियो मौजूदु आहियां साउंड्स ऑफ सिंध जे बहितरीन प्लेटफॉर्म ते। ऐं तव्हांखे ख़बर आहे त असां सां गॾु हर नए एपिसोड में हिकु नओं महिमान हूंदो आहे ऐं तव्हांखे मिलायां थो। अगरि चयो वञे त उहे सिंध जा आवाज़ आहिनि ऐं जेॾी महिल हुननि जा आलापनि जो पड़लाव थिए थो त ईअं लॻंदो आहे त सिंध ॻाए पई। त अचो त तव्हांखे मिलायूं था सिंध धरती जे क़ौमी रागी सरमद अयाज़ साहिब सां। सरमद साहिब, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? राहिल, वॾी महिरबानियूं, मोहबतूं, कुर्ब। तव्हां जूं महिरबानियूं आहिनि जो तव्हां असां वटि आयव ऐं पंहिंजे बिज़ी शेड्यूल मां टाइम कढी करे असांखे टाइम ॾिनो। हा बिल्कुलु जानी, जेको आहे सो मुसलसल जे प्रोग्राम हुया, पोइ उन जे करे तव्हांजो असांजो राब्तो हुयो तो। ऐं अॼु बि जेको अचानक प्रोग्राम थी वियो आहे, ऐं जेके अचानक प्रोग्राम थींदा आहिनि उहे ई सुठा थींदा आहिनि। वाह साईं वाह, तमामु बहितरीनु। अच्छा, जीअं त असांजे प्रोग्राम जो फॉर्मेट हूंदो आहे, असां चाहींदा आहियूं त जेको आर्टिस्ट आहे, महिमान आहे, उहो पंहिंजो तारीफ़ पाण कराए। पंहिंजो नालो, तव्हां कहिड़े शहर खां आहियो, असुल किथे रहो पिया, या अॼुकल्ह छा पियो थिए? मुंहिंजो नालो आहे सरमद अयाज़, असुल नालो आहे अयाज़ हुसैन, मेड़ ॻोठ लोंगमयसर, कोटड़ी में 90 खां वठी रहूं था। ऐं हिन टाइम ताईं अलाह जी महिरबानी आहे, हलूं पिया राग जी दुनिया में, मुख़्तलिफ़ मज़नि ऐं मोहबतुनि वारनि दोस्तनि सां, पिरी प्यारनि सां लाॻापा जारी ऐं सारी आहिनि। अच्छा सरमद साईं, तव्हांखे हिन राग जी फील्ड में केतिरो टाइम थियो आहे? राग जी फील्ड में त मां नंढे लाइ खां वठी शौक़ु हुयो मूंखे, ऐं 90 खां मूंखे माना शौक़ु थियो। 91 92 मां जेको सिखियुसि उस्ताद सादिक अली खां, हैदराबाद रेडियो ते। उस्ताद सादिक अली शिकारपुर वारो, ओल्ड कैंपस में हिते यूनिवर्सिटी में म्यूज़िक टीचर हुयो। शाम जो जेके बीएड कंदा उस्ताद, उन्हनि जो टीचर हुयो म्यूज़िक जो। उन वटि मुंहिंजो वञणु थींदो हुयो। उन खां पोइ मुख़्तलिफ़ राग आलाप उते मां हॉस्टल में जेको आहे हाल में उते वेही ॻाईंदो हुउसि, उहो उते मूंखे थोरो सेखारींदो हुयो। उन खां मां काफ़ी सिखियुसि रागिणियूं ऐं जेके राग आहिनि। अच्छा सरमद साईं, जेॾी महिल सरमद अयाज़ खे ॿुधो वञे थो स्टेज ते, त मुंहिंजो पंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके दोस्त सरमद अयाज़ खे लाइव जिन ॿुधो आहे, जेॾी महिल उहो आलाप कंदो आहे न त लिंग कांडारजी वेंदा आहिनि। तव्हांजी गायकी में सरमद सिंधी जो बाक़ाइदे सां असरु आहे। भला सरमद सिंधी साहिब सां गॾु तव्हांजो केतिरो टाइम गुज़रियो, या उन सां कीअं तव्हांजूं मुलाक़ातूं हुयूं, या तालुक़ु कीअं हो सरमद सिंधी साहिब जो? बिल्कुलु, मां जॾहिं ॻाईंदो हुउसि त माण्हू मूंखे चवंदा त यार तुंहिंजे आवाज़ में ऐं तुंहिंजे आलाप में सरमद सिंधी जी ख़ुशबू आहे। वाह। ऐं तूं उनखे फॉलो करीं थो, या इन खणी चइजे त उनखे कॉपी करीं थो। त मां चयो त हीउ मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो आवाज़ु आहे, आलाप स्टाइल वाक़ई उस्ताद सरमद सां मिले थो, ऐं आवाज़ु थोरो घणो मिले थो। हू त वॾी ॻाल्हि हो, हुनजो कला, हुनजो आवाज़ु। मां चवां थो त माना उनखां कमु न वरितो वियो। जे उनखां कमु वरितो वञे हा त हुनजो सुर जेको आहे सो कमाल जो हुयो। जिथे हू रखे पियो सुर खे, उते उनजो सुर कमु करे पियो। मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा सुर हेठि घटि लॻंदा आहिनि, मथे कोन लॻंदा आहिनि, विचां सुर कोन लॻंदा आहिनि, पर हुन माण्हू जो परफेक्ट सुर लॻंदो ऐं सचा सुरनि सां हुनजो माना सचाई हूंदी। पोइ मां ॻाईंदो हुउसि मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में, या जेको असांजो जेको दोस्त कादिर बख़्श मिठू, कॾहिं कॾहिं उहो जेको आहे दोस्तनि जे प्रोग्रामनि में या फंक्शननि में शादियुनि में वठी वेंदो हुयो, पोइ ॻाईंदो हुउसि। पोइ मां अहिड़े नमूने सां हिकिड़े ॾींहुं उस्ताद सरमद जो प्रोग्राम हुयो, सिंध यूनिवर्सिटी में हुयो। सिंध यूनिवर्सिटी में प्रोग्राम हुयो। मुंहिंजो प्रोग्राम हुयो हिते फटास होटल हूंदो हुओ जो हैदराबाद में पुराणो। पोइ उते गुलसन गुल जेको आहे सो मूंखे ॿुधो, ऐं उन चयो यार मुंहिंजो प्रोग्राम आहे शादातपुर में, शादी आहे, उन में तूं हल। पोइ मिठू हुनखे कादिर बख़्श चयो त बाबा तूं ख़र्चो पाणी ॾे न, भाड़ो ॾे, इन जेको आहे कीअं थींदो कमु। त हुन जेको आहे सो भाड़ो ॾिनो। त मिठू खे चईंदी यार पोइ हिन जो ज़िमो तूं खण, सरमद अयाज़ खे तूं वठी अचिजांइ। त उते उन प्रोग्राम में हुयासीं। उन प्रोग्राम खां पोइ असां शादातपुर में प्रोग्राम करे आयासीं। पोइ कादिर बख़्श मिठू इतां प्रोग्राम फटास खां करे वरी सिंध यूनिवर्सिटी वियो। पोइ सिंध यूनिवर्सिटी में वरी उनखे उस्ताद सरमद चयो त यार माना हिकिड़ो छोकिरो आहे, कोटड़ी जो आहे, उहो माना ॻाए थो मुंहिंजे स्टाइल में। मिठू हुनखे चयो त मूंसां जे मिले त सही, मूंखां इजाज़त वठे। वाह। मिठू चयुसि त ठीकु आहे, उहो जेको हुनखे मां ई थो ॻाल्हायां ऐं हुनखे मां ई थो प्रोग्राम करायां। ऐं पोइ हुन चयुसि त पोइ हिनखे वठी आहे। पोइ वरी कादिर बख़्श मिठू सां हुन प्रोग्राम जी सेटिंग थी,
पोइ असां हितां वियासीं हुन वटि, हुन ॾाढो ख़्यालु कयो। सरमन साहब ख़्यालु कयो तव्हांजो, हालांकि ॾिसो त उनजो अंग ॻायो पिया पर उन ख़्यालु कयो। पोइ माना माण्हू कीअं हो सरमद सिंधी ॿुधायां थो तव्हांखे त पोइ तॾहिं हितां कोचूं हलंदियूं, कोटड़ी खां हलंदियूं, जेको आहे सो SRTC हूंदियूं। हा, इहे बसूं SRTC हलंदी या कोचूं हलंदियूं। पोइ हितां जेको आहे सो असां चढ़ियासीं, पोइ हुते अल आसिफ ते लथासीं, वरी जेको आहे सो इस्पानी 33 में हुनजो घरु हुयो, जेको स्कीम 33 में, उते वियासीं। उते कोन हुयो, पोइ उतां खां पोइ असां गबोल ॻोठ में गोता कई, उते वेठो मौजूदु हुयो। तॾहिं जेको आहे हू टेलीफोन कोन्हे, मोबाइल कोन्हे, हू टेलीफोन हूंदियूं, हूंदा अञा पा त मां अचां थो या वञा थो, इहो सिस्टम हूंदो। बहरहाल हुन वटि पुॻासीं, हुन वॾो आदर भाव कयो, वेठासीं, कचहरी बचहरी थी, हाल वाल थियो, मूंसां मिलियो। मूंखे जीअं यार तूं ॾे हाल वाल, छा थो हाणे ॿुधाईं? मां चयोमांसि मां तव्हांखे भोपाली में ॿुधायां थो, भोपाली में, ऐं उहो तव्हां माना ॻाईंदा आहियो ऐं उन मथे ॾाढो वञे थो, ऐं माना मूंखे वणंदो आहे। आॾो खाॾो माना 5 सुरनि जो राग आहे न, माना ईअं ॾुखियो राग आहे। भोपाली 5 सुरनि जो राग आहे, ऐं उनजो आलाप ऐं गायकी। पोइ हुन चयो माना ॿुधाए, पोइ हुनखे मुंहिंजो मतिलबु ॿुधायो। थी वञे इहो थोरो थोरो थी वञे। पिरी प्यार पंहिंजे जी मंज़िल था चाहियो, इन ॾोह में क़ैद करियूं था पायूं। ओ जेके ज़र वठी ज़न विकिणी छॾनि था, असां यार ज़ाहिद उन्हनि मां न आहियूं। हो अला रुसी वियो धरतीअ खां भाॻो आए, अंधेरो सारो समाज आए, सचनि खे सीने सां लाए साईं, सचनि खे सीने सां लाए साईं, ठगनि खे ठाठा कंदो हलियो आ, असांजे सॾ में आसे कसोणा, वणई त वाह वाह कंदो हलियो आ, ही दिल लॻी आ लिकी न सघंदी, ही दिल लॻी आ लिकी न सघंदी, वणनि में वाका कंदो हलियो आ। वाह साईं वाह, ईअं लिंग कांडाड़े छॾियो, माना लिंग कांडाड़ जी आहे। बसि इहा तव्हांजी मोहबत आहे। ऐं पोइ जॾहिं मां हिनखे हीअ जॾहिं ॿुधायो त हुन चयो तूं तयारु थियली ऐं तोखे अचे थो, ऐं वॾी ॻाल्हि आहे। ऐं माना हू हिमथाए पियो, हुन वटि त फ़न, हुनजी गायकी, हुनजो अंदाज़, हुन जहिड़ो फ़नकार न थी सघंदो की सरमंद उहो हिकिड़ो ई रहंदो। बाक़ी असां जेको आहे हुनजे जेका छॾियल कमु आहे या मशीन जेका हले थी या जेको साथ हले थो उनखे असां खणी पिया हलूं। नई टई जा जेके हाणे जनरेशन अचे थी उहे असांखे ॿुधनि था, ऐं उहे ॿिया जेके पुराणा दोस्त आहिनि उहे सरमन जी ख़ुशबू महसूसु कनि था। ऐं उनजी जेके बि गाना आहिनि महफ़िलुनि में प्रोग्रामनि में ॻायूं था, काफ़ी दोस्त चवंदा बि आहिनि तयारु तव्हां नवां गीत बि काफ़ी असां ॻाया आहिनि, उहे बि सवनि जी हज़ारनि जी तादाद में आहिनि। पर महफ़िल में जॾहिं वञणु थिए थो त सरमन अयाज़ खां माण्हू जो हुननि जो डायरेक्टर सरमन सिंधी ॾे ख़्यालु हली थो वञे, उहे उन जे गाननि जी फरमाइश कनि था, उन जे ई गाननि मां उन जी सिकल आहिनि था उन जे कम जी। ऐं असांजी मुंहिंजी कोशिशि इहा आहे त उन जी शइ खे उन ई अंदाज़ में सुठो करे ॻाइजे, ऐं उन खां वधीक त न थी सघंदो पर थोरो घणो महसूसु कराइजे, ऐं कंहिंजी ठहियल शइ खे विञाइजे न, उन शइ खे बहितर करे ॻाइजे। जेको बि ॻाइजे कोशिशि कजे त ओड़ो ई उनजो सिस्टम रखिजे। ऐं पराई शइ खे ॻाइणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, पंहिंजी शइ ॻाइणु सवली हूंदी आहे,
पराई शइ खे तव्हां जंहिं महिल ॻाईंदो त उनजो हर लिहाज़ हर ख़्यालु रखिणो पवंदो, यार हिते हिन पॉइंट हई आहे, हिते हिन हीअ अंगु हयो आहे, हिते हीअ सुर हयो अथई, त उन शइ खे सां निभाइणु वॾो हिकिड़ो ॾुखियो कमु आहे। ऐं जेके बि दोस्त कनि पिया उन्हनि सभिनी खे जसा असांजी कोशिशि इहा आहे। अच्छा सरमन साईं, तमामु बहितरीनु ऐं तव्हां सां कचहरी कंदे मज़ो बि अचे पियो। अच्छा सरमन सिंधी जो भला को अहिड़ो गानो जेको तव्हांजे दिलि जे घणे क़रीब हुजे, माना तव्हांखे हर वक़्तु माना जेॾी महिल तव्हांखे केरु फरमाइश करे त पहिरियों उहो ज़हन में तरी अचे, अहिड़ो कलाम? असल में छा आहे त हुन जा जेके बि गाना आहिनि उहे टोटल माना माण्हुनि जे दिलनि ते, माण्हुनि जे ज़हननि ते रंगियल आहिनि ऐं छापियल आहिनि। ॿियनि मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा कलाम जेके आहिनि उहे चंद टाइम हलनि था ऐं थोरे टाइम खां पोइ माण्हुनि खां ज़हन मां लही था वञनि, पर हीउ वाहिद फ़नकार हुयो जंहिंजा लगातार जेके बि गाना आहिनि उहे टोटल माण्हुनि जे ज़हननि ते ऐं दिलनि ते छापियल आहिनि। ऐं हुनजी टोटल जेका बि शाइरी आहे उहा हर हिसाब जी आहे, हर मुआशिरे जी माना हुन अक्साई कई आहे, कारोकारी ते ऐं जेके सिंध में खून रेज़ियूं थियनि थियूं शहीदनि ते ऐं धाड़नि ते, फुरुनि ते, माण्हुनि जूं बेवाजबियुनि ते, या पाणी जा मसाला, जेके बि सिंध में मसाला आहिनि उन सभिनी खे हुन माण्हू ॻायो आहे। वाह वाह। अच्छा सरमद अयाज़ भला हेतिरे 90 जे ॾहाके खां ॻाए पियो त उन जूं लाज़मी कैसेटियूं बि मार्केट में हूंदियूं, सीडियूं बि हूंदियूं? बिल्कुलु, मुंहिंजो 98 में मुंहिंजो पहिरियों एल्बम आहे। अच्छा। हिते हुई कावश प्रोडक्शन, पहिरियों पारस हुई, पारस में मूं 2 एल्बम कया। उन्हनि मूंसां एग्रीमेंट कई पर मां उन्हनि सां न कई। पोइ मुंहिंजो 3 एल्बम रुठल राणा, उहो जेको आहे सो एल्बम मूं कयो, नाज़ में, नाज़ वारनि राब्तो कयो। पोइ असांजो दोस्त हूंदो आबास मला, दोस्त हूंदा ख़ादिम चिंजणी, साईं अली दोस्त, साईं सरन नवाज़ बुगियो अलासीं हुनखे जन्नत में जायूं हुजे, उहो हूंदो हुयो। पोइ हिते असांजी हिकिड़ी बैठक हूंदी, वेहणु हूंदो, उथणु वेहणु। पोइ हुननि चयो त तव्हां नाज़ में वञो, नाज़ जेको आहे नाले वारी कंपनी आहे, तव्हांखे चवनि बि थिया तव्हां वञी कयो। तॾहिं कालाबाग डैम जो वॾो इशू हुयो। वाह, कोन ॾींदासीं डैम ठाहिणु, सिंधी वेरी आई तूं सिंध जो ज़ालिम, पूरी न थींदे गेम, ठाहिणु कोन ॾींदासीं डैम। पोइ उहो एल्बम मां नाज़ प्रोडक्शन में उते कराची में जेकेशन वटि वञी कयोसीं। पोइ हुन माना जंहिं एल्बम आयो त उहो डैम वारो कलाम, या हुन में जेको आबास मला जो कलाम हुयो, रुठल राणा, वरिया तूं, मुंहिंजो दम आहे टुटण वारो, इहे 2 कलाम माना ज़बरदस्त हुया। जेको अॻियां हुयो ऐं पोयां बी में हुयो, इहे 2 कलाम हलिया। पर डैम वारो कलाम एॾो हलियो जो कैसेट हुनजी हथों हथ विकामजे पई। पोइ माना हिते असांजे दोस्तनि जो हुयो म्यूज़िक सेंटर इक़बाल मला जो। पोइ उहो माना उन ॿुधायो यार हीअ एल्बम तुंहिंजो ॾाढो हलियो आहे जेको तुंहिंजो हेॾां आयो आहे नाज़ मां, त उनजी ख़ुशी थी। पोइ वरी नाज़ में एग्रीमेंट थी 4-5 एल्बमनि जी। पोइ इहो वरी इद्रिस नूरी जो हुयो, तोखे सोनोला के ठाराइजां, जंहिंमें सिंध जो नक्शो यार हुजे, ॾाढो मशहूरु इहो हलियो। तॾहिं जेको आहे हितां ट्रकूं हलंदियूं कोच में, हिन जे पुल खां इहे रेती बेती खणंदियूं हुयूं, पोइ हिन ट्रकुनि में बि इहो कलाम हलंदो हुयो, तोखे सोनोला के ठाराइजां। पोइ अहिड़े नमूने सां माना काफ़ी एल्बम कयासीं। पर असां राग खे मां इंजॉय कयोसीं, माना मज़ो वरितोसीं। काफ़ी प्रोग्राम ज़रा यूनिवर्सिटी में, सिंध यूनिवर्सिटी में, बहरान यूनिवर्सिटी में। पर तव्हां मुल्क खां ॿाहिरि बि ॾाढा प्रोग्राम कया? हा, मुल्क खां ॿाहिरि बि काफ़ी प्रोग्राम कयासीं। अच्छा भला हाणे तव्हां खां पुछा कंदासीं त भला सिंध सरकार तव्हांजी का सहायता करे थी, मतिलबु तव्हांखे इंटरनेशनल टूर कराइण जा कुझु? छो जो तव्हां धरती जो अंग था ॻायो। बिल्कुलु। तव्हां जेको ॻाए करे ॿाहिरि मुल्क वारनि खे ॿुधाए सघो था सिंध जो सुर, मां नथो सम्झां त ॿिया फ़नकार ॿुधाए सघनि। तव्हां सां भला कल्चर डिपार्टमेंट वारनि या मतिलबु को बि अहिड़ो राब्तो कयो आहे इंटरनेशनल टूर जे लाइ? सर असल में माना ॻाल्हि इहा आहे त 3 साल लतीफ़ सरकार ते मां हुते ॻायो, ॿोली मुंहिंजी बांभियाणी। हुननि मूंखे चयो भई इहो जेको आहे तव्हां ॻायो, यको इहा वाई कंहिं ॻाई कोन्हे का, ऐं मूं ॻाई, उहे ज़बरदस्त हुते लॻी वाई, सभिनी माण्हुनि ॿुधी। हाणे मसइलो इहो आहे त अॼुकल्ह जेको कमु हले थो उहो हले थो यारी दोस्ती ते। अच्छा। हाणे मेरिट न आहे, माना तव्हां कंहिंखां चवरायो सही, उन खां पोइ तव्हांजो कमु थींदो, बाक़ी तव्हांखे हूअं कोन यादि कंदा। ऐं जेके दोस्त आहिनि मेरिट ते जेके आहिनि सिंगर, सो उन्हनि खे माना घटि ॾिनो थो वञे। ऐं ख़ासि हिकु
मख़सूस तबिके खे माना मथे आंदो थो वञे। मां त असल में प्लेटफॉर्म हिन लाइ शुरू कयो आहे त जीअं असांजा पोइते पियल फनकार आहिनि उन्हनि जी सार संभाल रहे, स्पेशली कल्चर डिपार्टमेंट। इहो भला छो हिकिड़ो मख़सूस तबिको आहे, पर मूं तव्हांखे ॾिठो आहे त तव्हां DC जामशोरो हुजे या आला इख्तियार हुजनि, उन्हनि वटि वञी सिंध जे फ़नकारनि जे हक़नि जे लाइ जदोजहद बि कई आहे, उन्हनि जो साथ बि ॾिनो आहे, बोर्ड मुतासिरनि लाइ बि बीही करे तव्हां कमु कयो आहे रोडनि ते। आख़िरकार ईअं छो थो थिए जो माना असांजा फ़नकार माना इन हद ताणी एहतजाजनि हलिया था वञनि, मतिलबु छो? असल में छा आहे त जेकी अताई माण्हू आहिनि या जेके ॿिए क़िस्म जा माण्हू जेके आहिनि न, जेके असां वटि चवंदा आहिनि भाई हे कमदार आहे, प्रोग्राम वठे थो पोइ परसेंट खणे थो, हाणे उन्हनि माण्हुनि माना कमु ख़राबु करे छॾियो आहे। जेके असुल जेके सिंगर आहिनि, जेके लतीफ़ खे ॻाइनि था या सुठी शाइरी ॻाइनि था, उन्हनि खे माना असुल में मिले कोन थो, पोइ हू जहिड़े नमूने सां उन्हनि खे ॿुधाइनि था उहो उन नमूने सां हू हलनि था, पर ईअं न हुजणु खपे। तव्हां ॾिसो न फेसबुक खुलियो पियो आहे, जेके असांजा सकाफ़त जो इदारो आहे उन्हनि जा माण्हू ॿुधनि त बाबा हीउ माण्हू छा थो ॻाए, हिन माण्हू जो कमु कहिड़ो आहे, त उन्हनि माण्हुनि खे ॾियनि। ऐं असांजा जेके साज़ींदा आहिनि उहे उन्हनि सां हालत लॻी पई आहे, उन्हनि खे पैसा ॾियनि, उन्हनि खे वज़ीफ़ो ॾियनि, उन्हनि जी माली मदद कनि। हालांकि वज़ीफ़ा रखियल बि आहिनि, पर जेको बि हिकिड़ो को अचे थो नओं माण्हू उहो पंहिंजी वरी खजी माना लाबी खणी थो अचे। अच्छा, हा, जेको बि ऑफिसर अचे थो ब्यूरोक्रेसी सां गॾु ब्यूरोक्रेसी उहो पंहिंजी लाबी खणी थो अचे, उहो पंहिंजा माण्हू खणी थो अचे। इन सां माना खणी चयो त हिकिड़ो SHO आयो थाणे ते, उहो पंहिंजा 4-5 हुनजा सिपाही जमादार उहे पंहिंजो खणी ईंदो आहे, या को आयो वॾो को ऑफिसर उहो अलाही मुंहिंजी टीम आहे, मुंहिंजो हिननि ते एतमाद आहे। त हिन इदारनि में बि हिननि अहिड़ो सिस्टम करे छॾियो आहे, को बि मिसाल डायरेक्टर थिए थो या DG थिए थो, उहो पंहिंजा माण्हू खणी थो अचे, पोइ उहे माण्हू जंहिंसां माना उन्हनि जी वेझड़ाइप आहे जेको उन्हनि सां आहे पोइ उनखे खणी। बाक़ी हिननि में ईअं न आहे त भाई मुख़्तलिफ़ फ़नकार आहिनि, मुख़्तलिफ़ ज़िले जा आहिनि, उन्हनि मां ॿ हाणे तव्हां ॾिसंदो त हिननि जो जेको प्रोग्राम हूंदो उन में उहे साॻा माण्हू माना मट न हूंदा। एग्ज़ैक्टली, इहो भले ऑस्ट्रेलिया हुजे, कैनेडा, इंग्लैंड, अमेरिका, उहे ई माण्हू ईंदा। मां ॿुधायमि त असां माना परोके साल वियासीं इस्लामाबाद में, त उते जा जेके माण्हू हुया सिंधी, उहे चवनि पिया यार मख़सूस फ़नकार भला छो था मोकिलनि हेॾे, मां सकाफ़त वारा उहे चेंज कनि न, ॿियनि फ़नकारनि खे बि ॾियनि न वारो, उहे साॻा माण्हू खणी था अचनि। तव्हां भला इन ही त अच्छा इहे जेके दोस्त वञनि था इहे बि असांजा साथी दोस्तनि, को मसइलो न आहे, पर हाणे जस्टिस थियणु घुरिजे, हिकिड़ो माना छा चवंदा आहिनि इंसाफ़ थियो वञे। अच्छा, तव्हां सीनियर रहनुमा बि आहियो असांजी हिकिड़ी तंज़ीम जा, जंहिंजे करे तव्हां जेको आहे हीअ फ़नकारनि जी मालिकी बि ॾाढी कई आहे, तव्हां वटि का तजवीज़ आहे कल्चर डिपार्टमेंट जे लाइ त उहो छा कनि जो असांजा जेके पोइते पियल फ़नकार आहिनि सीनियर, उन्हनि जी माली सहायता बि थिए, उन्हनि खे इवेंट्स बि मिलनि, दावतूं बि मिलनि सरकारी, ऐं हुननि जो अजो माना जेको आहे न उन्हनि जो घर जो चुल्हो बि भरे। मतिलबु अरे हाणे तव्हां ॾिसो न, मंज़ूर सखराणी हेॾो माना सिंध जो नालो आहे, तमामु बहितरीनु, ऐं मंज़ूर सखराणी जे कलामनि खे माण्हू ॿुधी पिया था कमाइनि, ॻाइनि, असां बि उन्हनि मां, ऐं माना सभु फ़नकार इलाही माना हुनजे कलाम आहिनि, हुनजो कमु थियल आहे, ऐं हिकिड़ो हुनजो सुर आहे उहो बहितरीनु, हुनजी माना गायकी आहे। हाणे उहो माण्हू जी 60 खां प्लस थी वियो आहे, उहो माण्हू कराची में मुख़्तलिफ़ कंपनियुनि वारा हुनखे वठी था वञनि, ऐं हुन खां एल्बम कराइनि था, ऐं हू करे पियो। हाणे हुन जो माना मिसाल उमिरि ॾिसो त उन माण्हू खां जी मदद कई वञे, उन माण्हू खे एतिरो कुझु महिल ॾिनो वञे सकाफ़त तरफ़ां, त हू माना वेठो महिल पंहिंजो घर वेठो हुजे, मज़ो माणे, मुख़्तलिफ़ प्रोग्राम करे, ऐं हुनखे थोरो घणो हुनजो माना मदद कजे, ऐं हुनखे टाइम ॾिजे, हुन सां माना अहिड़ो कमु हुन खां वठिजे जो जेको आहे, या हुनखे अकेडमी खोले ॾिजे हुनखे पंहिंजो माना दादू माना ज़िले में या दादू शहर में। त हाणे उहे कंपनियुनि वारा आहिनि, हुन खां पंहिंजे स्टाइल जा, पंहिंजे रंग जा, जेको ॾिसो न, जेको माण्हू 5 रुपया ॾींदो उहो पंहिंजे माना मतिलब जी शइ कराईंदो। त हाणे हिन जो माना उहो कमु त मंज़ूर सखराणी जो कमु त माना माना वॾो वैल्यू आहे न, त उन माण्हू खां उहो कमु वरितो हाणे कोन थो वञे। अच्छा, हाणे हेॾी ज़माने खां पोइ हिकिड़ो आइटम ऑडियो लेब वारनि कयो आहे, जेको हे वक़्तु जेको आहे, ॾिसो केॾो भलो आइटम मंज़ूर जा, ॾिसो न जेके उहो पुराणे टाइम में जेके उहो ॻायल अथसि, जेके हुनजा मुख़्तलिफ़ जेके कंपोज़ थियल आहिनि माना धुनूं, उहे ॾिसो अॼु बि माण्हुनि जी दिलनि ते रचियल आहिनि। पर हाणे मां चवंदो मंज़ूर साहिब जा 360 एल्बम अची चुका आहिनि,
पर उन में तव्हां ॾिसो उन में लाज़मी आहे। 360 कलाम उन जा मशहूरु हुजणु खपनि हा पर न आहिनि। अच्छा ईअं थींदो असां मंजूर सखणी साहब जो खान साहब जो जॾहिं एल्बम ईंदो त उन में सभु गाना हिट हूंदा ऐं असां त जंहिं ॾींहुं कैसेट ईंदी उन ई ॾींहुं पैसा जमा करे कैसेट वठंदा हुआसीं, गाना लिखी छॾींदा हुआसीं त बाबा ई प्रोग्राम में चवणा आहिनि। सिंध गवर्नमेंट खे असां इहो बर्स कंदासीं त सरमद अयाज़ ॾाढी भली ॻाल्हि कई आहे, छो जो सरमद अयाज़ हमेशह ग़रीब फ़नकारनि ऐं फ़नकारनि जे हक़ में ई ॻाल्हायो आहे। त सिंध गवर्नमेंट खे कल्चर डिपार्टमेंट वारनि खे असां अर्ज़ु कंदासीं त खान साहब मंजूर सखाणी साहब जी मालिकी कयो। हू हालांकि अहिड़ी मुस्तक़ न आहे, हू कमु करे पियो पर सीनियर आहे, उनखे का अकेडमी खोले ॾियो दादू में या उनजे लाइ का स्टेप न आहे उहा मुक़ररु कई वञे, महान आहे ऐं उनखे इंटरनेशनल इवेंट कराया वञे ऐं स्पेशल को डिफरेंट कमु कयो वञे ऐं उन सां गॾु हा उस्ताद सरमन जा अहिड़ा माना गीत आहिनि, गज़ल आहिनि जेके उन ॻाया आहिनि, उहे उन पाण धुनूं ॾिनियूं आहिनि। कुझु ज़ाहिर शेख जी महिनत आहे या ॿिया मुख़्तलिफ़ मां दोस्तनि जूं या ॿिया मक़सदु ऐं हीअ साईं हीअ धुन अॼु असां हिक ॿिए खे चवंदा आहियूं यार हिन जी धुन थोरी सेट करणी आहे त उन में सभिनि जो कंट्रीब्यूशन थींदो आहे। त उहो माण्हू खां हिननि माना कमु ई न वरितो ऐं मां चवां थो हुन में एॾी त कला हुई यार। शेख अयाज़ जहिड़ो माण्हू हुन लाइ थो चवे त मां अॼु बि हिंदुस्तान जे जबलनि में सरमन सिंधी जी कला गूंजंदे ॿुधां पियो। वाह 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 जेका तासुरात जो किताबु आहे उस्ताद सरमन जो, उन में उहो ॾेई वियो हेॾो सारो वॾो माना शाइर। अच्छा तमामु बहितरीनु। ऐं तव्हां सां ॻाल्हि ॿोल हले पई, असां सां गॾु हेॾो सिंध धरती जो हीरो, सिंध धरती जो बहितरीनु आवाज़ु मौजूदु आहे त असां चवंदासीं त तव्हां खां हिकिड़ो कलाम जेको आहे तव्हांजी मनपसंदि कलाम तव्हांजे स्टाइल में ॿुधो वञे। पोइ छा था कयो, तव्हां पंहिंजो कलाम था ॿुधायो, सरमन सिंधी जो था ॿुधायो? जेके ढूंढो आशिक धार ओ वतनी को छोड़ वनी परदेसी को तोड़ खादिम दिल उना दी भले जड़ा वतन दा कदर सुञाण। मौत वा मंज़ूर पर अहिड़ो मौत न ॾे जो वींदे वाट पुठियां को गोली हणी न छॾे। मताउ लोक चवे त बिस्मिल बे मौत मो। सिंध धरतीअ ते जाॻिया अथई सूरमा को होशू कोहे मूं आहे दरिया खां कुहाड़ी अजे रखवा जिनी जो निशान कुहाड़ी ऐं अजे रखवा जिनी जो निशान। मां त जीअरो आहियां ॾिस शहीदनि जियां लाश मुंहिंजो ॾिसी छो थी रोईं मां त जीअरो आहियां ॾिस शहीदनि जियां हो। बटिया तड़ तड़ मथे नाग इश्क जनी उता गुमिया से न बुडंदियों कॾहिं तुझे गोड़ने मला शू थो किरंदो ॾिसां
तुंहिंजे सुॾे कनि मां नारा थो सिंध जा ॿुधां तुंहिंजी ममता जी ख़ुशबू थो महसूसु कयां तुंहिंजी ममता जी ख़ुशबू थो महसूसु कयां मां त जीअरो आहियां ॾिस शहीदनि जियां लाश मुंहिंजो ॾिसी छो थी रोईं मां। वाह साईं वाह, माशाल्लाह माशाल्लाह। बसि इहे तव्हांजा जेके इहे तव्हांजा जोहर आहिनि न, बसि ईअं लॻे पियो त माना जेको आहे न सिंध धरती ॻाए पई ऐं ॾाढो बहितरीनु जेको आहे शहीदनि खे ट्रिब्यूट कयो सरमद अयाज़ साहिबु। अच्छा सरमद, ईअं थींदो आहे त तव्हांजी ज़िंदगी में को अहिड़ो मोड़ अची वेंदो आहे जेको तव्हांखे झंझोड़े छॾे, ज़िंदगी में को अहिड़ो वाक़ियो आयो हुजे जंहिं तव्हांखे परेशान करे छॾियो हुजे? यार असल में हिते जेके मसाला आहिनि मामला आहिनि उहे मां चवंदो वॾा आहिनि, माना सुठा वॼाइण वारा आहिनि। उहे कॾहिं कॾहिं वीचारा फ़ोन कंदा आहिनि त यार असां अॼु घर में कुझु कोन चाढ़ियो आहे ऐं असां वटि कुझु आहे ई कोन। हाणे मिसाल जे मुहर्रम जो महीनो अचे थो, इहो तक़रीबन 40 ॾींहंनि जी कहाणी आहे। हाणे हिन 40 ॾींहंनि में जेके वॼाइण वारा माण्हू आहिनि उहे आहिनि चाढ़नि उहे साॻीअ सां माना आहियूं ॻाल्हि ते त उन्हनि माण्हुनि जॾहिं उहे कंदा आहिनि फ़ोन त पोइ ओॾी महिल तकलीफ़ थींदी आहे, झंझोड़ थींदी आहे यार माना हाणे हिननि जो छा थियो। जोड़ में जेके आर्टिस्ट वॼाइण वारा आहिनि, छो त ॾिस न हीअ असांजो जेको फ़न आहे उहो रोज़ जो कोन्हे को, माना कॾहिं कॾहिं प्रोग्राम कॾहिं लख बि मिली था वञनि कॾहिं कुझु बि न हूंदो आहे त उन्हनि माण्हुनि खे जॾहिं उहो थींदी आहे त पोइ उन्हनि जी तकलीफ़ थींदी आहे। त इहा साॻी ॻाल्हि आहे त उन्हनि जे लाइ कुझु माना थिए। जेके वॼाइण वारा उन्हनि खे घुराइनि, उन्हनि खां उन्हनि खे ॾिसनि त भाई कम वारा माण्हू आहिनि, वॼाइण वारा आहिनि, त उन्हनि जो मां चवंदो त वज़ीफ़ो महीने जो वज़ीफ़ो हुजे, छो जो स्पेशली हिन महिल मोहरम अचे पियो। मोहरम हिननि महीननि में त मां चवंदो उन्हनि जो वज़ीफ़ो रखनि सिंध सरकार खे, हा कल्चर डिपार्टमेंट वारनि खे डिपार्टमेंट रखे त बहितर थींदो। इहा हिकिड़ी असांजी उन्हनि खे सलाह उन्हनि माण्हुनि खे ॾियणु खपे। अच्छा तमामु बहितरीनु। अच्छा सरमद, भला अगरि जीअं सरमद अयाज़ फ़नकार न हुजे हा त छा हुजे हा भला? फ़नकार न हुजूं हा त पोइ सियासत कयूं हा। अच्छा सियासत कयूं हा। पोइ तव्हांजी मनपसंद पार्टी कहिड़ी रही? पार्टी हाणे जेको ॻायूं था इहा ई पार्टी आहे। वाह वाह, सिंधी माण्हू मतिलबु तव्हांजी पार्टी आहे। वाह साईं, पार्टी आहिनि, उन्हनि सां रूह आहे, प्रोग्रामनि में फंक्शननि में जिथे वञूं था इहो ई कमु आहे, इहा ई असांजो आहे। तमामु बहितरीनु। अच्छा सरमद, भला ईअं तव्हांखे कॾहिं भला लॻो, ईअं थींदो आहे न तव्हां कंहिं अलॻि शहर में वञो था, माण्हू तव्हांखे सुञाणींदा आहिनि, अहिड़ो पल तव्हांजी ज़िंदगी में को यादगार आयो हुजे, तव्हांखे महसूसु थियो हुजे त यार हाणे सरमद अयाज़ मशहूरु थी वियो आहे, इहो अहसासु तव्हांखे कॾहिं थियो भला? असल में छा आहे त अॻे कैसेट हूंदी, कैसेट ते माण्हू ॾिसंदा हुया, जंहिंजी कैसेट हूंदी उनखे फ़नकार माना जो मञंदा त हीअ फ़नकार आहे। त उन दौर जो असांजो कमु थियल आहे। पुराणा जेके माण्हू कॾहिं कॾहिं फ़ोन ईंदियूं आहिनि, साईं तव्हांजी फलाणी कैसेट असां कोटिया में वियासीं उते वरितीसीं। त मक़सदु इहो आहे त काफ़ी टाइम खां ॻाईंदा अचूं था, हिकिड़ो हल्को आहे उहो सुञाणे थो, ऐं सभु माण्हू थी सघे न बि सुञाणींदा हुजनि त जेके असांजा ॿुधंदड़ आहिनि उहे असांखे सुञाणनि था, वञूं था प्रोग्राम कराइनि था, घुराइनि था, त मां चवंदो त उहे साञावंद जेके माण्हू आहिनि उहे सुञाणनि था। अच्छा तमामु बहितरीनु। अच्छा तव्हांजे जेको आहे हिन जर्नी में माना शुरू खां वठी अच्छा जीअं हलो भला ठीकु आहे, जीअं सरमद अयाज़ जो वॾो रोल रहियो, राहिल जोकियो अगरि अॼु फ़नकार आहे त हथ मां पकिड़े करे ऐं पंहिंजे स्टूडियो में रिकॉर्डिंग कराए एल्बम कराया, ठीकु आहे। वरी मूंखे चयो त राहिल इहो तोते हाणे क़ौमी फ़र्ज़ु अथई त तोखे बि दोस्तनि जी हेल्प करणी आहे, जीअं तव्हां मुंहिंजी कई, तव्हां मूंखे हिकिड़ी रोज़ी सां लॻायो ऑन प्लेटफॉर्म, मतिलबु मां ॿुधायां पियो त तव्हांजी ज़िंदगी में अहिड़ो माण्हू जंहिं तव्हांखे सपोर्ट कई हुजे, हथु वठी करे ऐं स्टेजुनि ते इंट्रोड्यूस करायो हुजे, उनखे यादि करणु चाहियो अगरि? ॾिसो न त मां जॾहिं मूंखे पंहिंजो शौक़ु हुयो ऐं उन शौक़ में असां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मुख़्तलिफ़ दोस्तनि सां माना हुयासीं गॾु, त असांजी ज़िंदगी में माना अहिड़ा माण्हू काफ़ी हुया हिते कोटड़ी में, जीअं असांजो साईं रोशन डावच हुयो, अल्ताफ़ डावच हुयो। अल्ताफ़ डावच माना काफ़ी सपोर्ट कयो हो, माना एतिरे क़दुरु वॾा वॾा फ़नकार वेठा हूंदा पर उन्हनि खे चवंदो त सरमद अयाज़ ॻाए। वाह। पोइ असां जॾहिं उते ॻाईंदा हुआसीं, हिकिड़े दफ़े सनम मारी बि हुई, इलाही फ़नकार हुया, सजा यूसुफ हुयो, साईं अलण फ़कीर हुयो, पर अल्ताफ़ चयो त बाबा सरमद अयाज़ ॻाईंदो। त उहो हिकिड़ो न उन टाइम में माण्हुनि खे दोस्तनि खे जुनून हूंदो हुयो, क़ौमी आइटम न आहे त माना महफ़िल ई न आहे। त अहिड़े क़िस्म सां इहे दोस्त हुया
या ॿिया इलाही माना काफ़ी दोस्त माना असां थी गुज़रिया, या साईं इरफान शाह, उहो माना हरू भरू चवंदो त भाउ हलूं कराची फलाणे चैनल ते हेॾे होॾे प्रोग्राम करे, हेॾां होॾां करे, या साईं जलाल शाह वारनि जा प्रोग्राम इहे हो, त उहो सपोर्ट दोस्त सभु गॾिया, ओड़े नमूने सां इहो कमु हलियो ऐं पंहिंजनि जी बि सपोर्ट हुई। ऐं तव्हां ॾिसो, तव्हां पाण हलिया आहियो लाड़काणे में, अलाए किथे किथे प्रोग्रामनि में हलिया, सॼी सिंध लाड़ उत्तर थर ताणी मतिलबु कराची आहे माना। ऐं जेके पैसा मिलंदा हुया चवंदा जी बा सभिनि खे ॾियो, सभिनि खे अधु पैसा त मां खणी वेंदो हुअसि। ऐं मिसाल तूं गाॾी खणी हलंदे, कार खणी हलंदे, बा हिन खे गाॾी जो किरायो बि ॾियो। गाॾी मुंहिंजी हूंदी, मां हालांकि आर्टिस्ट, मुंहिंजी कार, पर मूंखे किराए जा पैसा पर माना ॿी गाॾी बि असांखे हूंदी, पर मां चयो तूं खणी हल, तुंहिंजो कारोबार टुटो आहे, तुंहिंजो कमु माना थी वियो आहे, तूं थोरो हेठि थी वियो आहीं, तो ते कर्ज़ु चढ़ी वियो आहे, त उहो माण्हू एतिरे क़दुरु जो 14-15 लख रुपया कर्ज़ु हुयो, हिन जो लही वियो 2 सालनि जे अंदरि। ऐं सरमदया सां गॾु प्रोग्राम करण जो इहो फ़ाइदो थियो त राग जी बि थोरी ख़बर पई, स्टेज जी बि, पर रोज़ी बि ॾाढी थी, जंहिंमें मां इहे 15-20 हज़ार हिन खे मिसाल मिलनि, 30 मिलनि। मां चयां हाणे सुबुह जो कर्ज़नि खे फ़ोन कर, हा पोइ सुम्ह, वाह साईं, हीअ उन्हनि खे फ़ोन कंदो, हू वठी वेंदा, ॾाढो ख़ुशीअ सां वेंदा। हिन खे चवंदा इहो खज़ानो तोखे किथां मिलियो आहे, त के आहे अलाह जो वली आहे, अलाह जो बानो आहे, उन बसि रस्तो असां सभिनि सां माना कमाईंदा, जेके पैसा आणींदा सभिनि खे चवंदा वठो मांडो कयो। अच्छा, मूं ॾिठो आहे तव्हां सभिनि खे नज़र न्याज़ कंदा हुआ साईं, दोस्तनि खे, यारनि खे, वाह सरमदया पुराणो दोस्त यादि अची वेंदो आहे, यार मोलाई दोस्त हो, हा ॾे हाल कीअं अथई बाबा, हुनखे कारोबार खोले ॾिनो, हुनजी हेल्प कई आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अच्छा सरमन साईं, ऐं तमामु बहितरीनु तव्हां सां गुफ़्तगू हले थी पई। अच्छा, तव्हांखे पुराणे शाइरनि मां कहिड़ा शाइर पसंदि आहिनि, ऐं नए शाइरनि मां कंहिं दोस्तनि खे मतिलबु तव्हां हिन प्रोग्राम में यादि करणु चाहियो? असल में जेके पुराणा शाइर आहिनि, ज़ाहिद शेख साहब थियो ऐं हलीम बाग़ी, इन्हनि जी माना मुनफ़रद हिकिड़ी शाइरी आहे, इन्हनि जो माना मुनफ़रद अंगु आहे। ऐं ज़ाहिद साहबु जेको आहे उहो त माना धुनूं कंपोज़ करे पियो, छो त झूंगारे लिखे पियो। उस्ताद बुखारी बि जो बि चवणु आहे त जेको झूंगारे लिखंदो उहो ई माना शाइर अमर थींदो, ऐं हुनजो ई कलाम। ऐं असांजो माना काफ़ी दोस्त आहिनि, साईं अली दोस्त आहे, ऐं कहिड़नि जा नाला वठूं, इलाही जेका शाइर मतिलबु सुठो लिखनि पिया। साईं सागर शाह जो मूं हाणे कलाम ॻायो, उहो बि जेको आहे सो माना सुठो मां हलियो दोस्तनि में, उन्हनि तारीफ़ कई, तूं न ई बि तुंहिंजे यादुनि जो मूं वटि बि मतल हूंदो मेलो आहे। ऐं साईं मक़बूल सिंधिया बि काफ़ी कलाम ॻाया आहिनि। वरी पोइ उहो साथ में रहियो यको 2014 खां पोइ 22 एल्बम जेको प्रेस क्लब ते कयोसीं, उन खां पोइ मक़बूल प्रोडक्शन सां यको वरी सलारे रहियासीं, अञा ताईं इहो हले पियो। मक़बूल प्रोडक्शन में नवां दोस्त मुतारिफ़ करायासीं, उन्हनि खे आंदोसीं, उन्हनि खे अॻियां। ऐं एतिरे क़दुरु असांजो इश्तिहार कावश में लॻंदो त मां चयो उन्हनि सभिनी जा फ़ोटू हणाईंदोसि, हिननि जा बि हणो, मुंहिंजा फ़ोटू बि लॻंदा। राइले प्रोग्राम आहे, लॉन्चिंग शो, असां उन पंहिंजे जेको असांजो हूंदो हुयो माना इश्तिहार छपो, उन में हणाईंदा हुआसीं। त असां में इहा ॻाल्हि न आहे त केरु माना असांखे छा कंदो, या असां मां थी वेंदो, या असांखे हेठि करे वेंदो। न, हेठि हमेशह हर को पंहिंजो पाण थींदो आहे, जेको ॿियनि खे मथे कंदो आहे उहो हमेशह मथे हूंदो आहे। ऐं असांखे अलाह साईं जूं महिरबानियूं आहिनि दोस्तनि जूं, त अॼु ॾींहं तीअं असां मथे आहियूं। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदव त हैदराबाद में रोज़ प्रोग्राम, मुख़्तलिफ़ सिंध जे इलाइक़नि में असांजा प्रोग्राम आहिनि, वञणु थिए थो। इहे तव्हां दोस्तनि जूं दुआऊं आहिनि। माना जो आम जीआरे सो जीअंदो रहंदो, वाह साईं, जो सिंध सवारे सो जीअंदो रहंदो, वाह तमामु बहितरीनु। ऐं असां सां गॾु सरमदया साहब मौजूदु हुया अॼु जे प्रोग्राम में। ऐं मज़ो त ॾाढो थो अचे त तव्हां सां अञा कचहरी थिए ऐं अञा काफ़ी सारियूं ॻाल्हियूं थियनि, पर हाणे छा आहे जो असांजे टाइम बि असांजो मखसूस आहे। मां जेसीं ताणी वठां थो इजाज़त हिन एपिसोड में, पर वेंदे वेंदे असां रिक्वेस्ट कंदासीं सरमदया साहब खे त वेंदे वेंदे असांजे नाज़रीन खे हिकिड़ो बहितरीनु गीत लाज़मी ॿुधायो। हिन दौर में मूं अक्सर ॾिठो त हर यार विकामी वेंदो आहे,
ॿियो त ठहियो पर पेसनि ते प्यार बि विकामी वेंदो आहे। हो मिसकीन ते कहिड़ो ॾोह ॾिजे, ग़रीब ते कहिड़ी मयार। उन क़ौम जो कहिड़ो हाल जंहिंजो सरदार विकामी वेंदो आहे। हो सरदार अली शाह वया वणई वजी, वयो हर कतां इतबार खजी। कहिड़ा कहिड़ा नाम खणा संसार विकामी वेंदो आहे। कल राति बि मूं तो खां हो पुछो, पर तोखे कुझु बि यादि न हो, पर तोखे कुझु बि यादि न हो। चा चंड डोरा पा मूं वांगुर, छा हूअ बि तोखे ॾींदी आ। ए चंड पिरीअ खां आओ पुछी, छा तोखे निंड बि ईंदी या।
अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां राइल जोकियो, मौजूदु आहियां साउंड्स ऑफ सिंध जे बहितरीन प्लेटफॉर्म ते। ऐं तव्हांखे ख़बर आहे त असां सां गॾु हर नए एपिसोड में हिकु नओं महिमान हूंदो आहे ऐं तव्हांखे मिलायां थो। अगरि चयो वञे त उहे सिंध जा आवाज़ आहिनि ऐं जेॾी महिल हुननि जा आलापनि जो पड़लाव थिए थो त ईअं लॻंदो आहे त सिंध ॻाए पई। त अचो त तव्हांखे मिलायूं था सिंध धरती जे क़ौमी रागी सरमद अयाज़ साहिब सां। सरमद साहिब, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? रायल वॾी महिरबानियूं, मोहबतूं, कुर्ब। तव्हां जूं महिरबानियूं आहिनि जो तव्हां असां वटि आयव ऐं पंहिंजे बिज़ी शेड्यूल मां टाइम कढी करे असांखे टाइम ॾिनो। हा बिल्कुलु जानी, जेको आहे सो मुसलसल जे प्रोग्राम हुया, पोइ उन जे करे तव्हांजो असांजो राब्तो हुयो तो। ऐं अॼु बि जेको अचानक प्रोग्राम थी वियो आहे, ऐं जेके अचानक प्रोग्राम थींदा आहिनि उहे ई सुठा थींदा आहिनि। वाह साईं वाह, तमामु बहितरीनु। अच्छा, जीअं त असांजे प्रोग्राम जो फॉर्मेट हूंदो आहे, असां चाहींदा आहियूं त जेको आर्टिस्ट आहे, महिमान आहे, उहो पंहिंजो तारीफ़ पाण कराए। पंहिंजो नालो, तव्हां कहिड़े शहर खां आहियो, असुल किथे रहो पिया, या अॼुकल्ह छा पियो थिए? मुंहिंजो नालो आहे सरमद अयाज़, असुल नालो आहे अयाज़ हुसैन, मेयड़ ॻोठ लोंगमय सर, कोटड़ी में 90 खां वठी रहूं था। ऐं हिन टाइम ताईं अलाह जी महिरबानी आहे, हलूं पिया राग जी दुनिया में, मुख़्तलिफ़ मज़नि ऐं मोहबतुनि वारनि दोस्तनि सां, पिरी प्यारनि सां लाॻापा जारी ऐं सारी आहिनि। अच्छा सरमद साईं, तव्हांखे हिन राग जी फील्ड में केतिरो टाइम थियो आहे? राग जी फील्ड में त मां नंढे लाइ खां वठी शौक़ु हुयो मूंखे, ऐं 90 खां मूंखे माना शौक़ु थियो। 91, 92 मां जेको सिखियुसि उस्ताद सादिक अली खां, हैदराबाद रेडियो ते। उस्ताद सादिक अली शिकारपुर वारो, ओल्ड कैंपस में हिते यूनिवर्सिटी में म्यूज़िक टीचर हुयो। शाम जो जेके बीएड कंदा उस्ताद, उन्हनि जो टीचर हुयो म्यूज़िक जो। उन वटि मुंहिंजो वञणु थींदो हुयो। उन खां पोइ मुख़्तलिफ़ राग आलाप उते मां हॉस्टल में जेको आहे हाल में उते वेही ॻाईंदो हुउसि, पोइ उते मूंखे थोरो सेखारींदो हुयो। उन खां मां काफ़ी सिखियुसि रागिणियूं ऐं जेके राग आहिनि। अच्छा सरमद साईं, जेॾी महिल सरमद अयाज़ खे ॿुधो वञे थो स्टेज ते, त मुंहिंजो पंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके दोस्त सरमद अयाज़ खे लाइव जिन जिन ॿुधो आहे, जेॾी महिल उहो आलाप कंदो आहे त लिंग कांडारजी वेंदा आहिनि। तव्हांजी गायकी में सरमद सिंधी जो बाक़ाइदे सां असरु आहे। भला सरमद सिंधी साहिब सां गॾु तव्हांजो केतिरो टाइम गुज़रियो, या उन सां कीअं तव्हांजूं मुलाक़ातूं हुयूं, या तालुक़ु कीअं हो सरमद सिंधी साहिब जो? बिल्कुलु, मां जॾहिं ॻाईंदो हुउसि त माण्हू मूंखे चवंदा त यार तुंहिंजे आवाज़ में ऐं तुंहिंजे आलाप में सरमद सिंधी जी ख़ुशबू आहे। वाह। ऐं तूं उनखे फॉलो करीं थो, या ईअं खणी चइजे त उनखे कॉपी करीं थो। त मां चयो त हीउ मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो आवाज़ु आहे, आलाप स्टाइल वाक़ई उस्ताद सरमद सां मिले थो, ऐं आवाज़ु थोरो घणो मिले थो। हू त वॾी ॻाल्हि हो, हुनजो कला, हुनजो आवाज़ु। मां चवां थो त माना उनखां कमु न वरितो वियो, जो उनखां कमु वरितो वञे हा त हुनजो सुर जेको आहे सो कमाल जो हुयो। जिथे हू रखे पियो सुर खे, उते उनजो सुर कमु करे पियो। मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा सुर हेठि घटि लॻंदा आहिनि, मथे कोन लॻंदा आहिनि, विचां सुर कोन लॻंदा आहिनि, पर हुन माण्हू जो परफेक्ट सुर लॻंदो ऐं सचा सुरनि सां हुनजो माना सचाई हूंदी। पोइ मां ॻाईंदो हुउसि मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में, या जेको असांजो जेको दोस्त कादिर बख़्श मिठू, कॾहिं कॾहिं उहो जेको आहे दोस्तनि जे प्रोग्रामनि में या फंक्शननि में, शादियुनि में वठी वेंदो हुयो, पोइ ॻाईंदो हुउसि। पोइ मां अहिड़े नमूने सां हिकिड़े ॾींहुं उस्ताद सरमद जो प्रोग्राम हुयो, सिंध यूनिवर्सिटी में हुयो। सिंध यूनिवर्सिटी में प्रोग्राम हुयो। मुंहिंजो प्रोग्राम हुयो हिते फटास होटल हूंदो हुओ जो हैदराबाद में पुराणो। पोइ उते गुलसन गुल जेको आहे सो मूंखे ॿुधो, ऐं उन चयो यार मुंहिंजो प्रोग्राम आहे शहदादपुर में, शादी आहे, उन में तूं हल। पोइ मिठू उनखे कादिर बख़्श चयो त बाबा तूं ख़र्चो पाणी ॾे न, भाड़ो ॾे, इन जेको आहे कीअं थींदो कमु। त हुन जेको आहे सो भाड़ो ॾिनो, त मिठू खे चईंदी यार पोइ हिन जो ज़िमो तूं खण, सरमद अयाज़ खे तूं वठी अचिजांइ। त उते उन प्रोग्राम में हुयासीं। उन प्रोग्राम खां पोइ असां शहदादपुर में प्रोग्राम करे आयासीं। पोइ कादिर बख़्श मिठू इतां प्रोग्राम फटास खां करे वरी सिंध यूनिवर्सिटी वियो। पोइ सिंध यूनिवर्सिटी में वरी उनखे उस्ताद सरमद चयो त यार माना हिकिड़ो छोकिरो आहे कोटड़ी जो आहे, उहो माना ॻाए थो मुंहिंजे स्टाइल में। मिठू उनखे चयो त मूंसां जे मिले त सही, मूंखां इजाज़त वठे। वाह। मिठू चयुसि त ठीकु आहे, उहो जेको हुनखे मां ई थो ॻाल्हायां ऐं उनखे मां ई थो प्रोग्राम करायां। ऐं पोइ हुन चयुसि त पोइ हिनखे वठी आहे। पोइ वरी कादिर बख़्श मिठू सां हुन जी प्रोग्राम जी सेटिंग थी।
पोइ असां हितां वियासीं हुन वटि, हुन ॾाढो ख़्यालु कयो। सरमद साहब ख़्यालु कयो तव्हांजो, हालांकि ॾिसो त उनजो अंग ॻायो पिया पर उन ख़्यालु कयो। पोइ माना माण्हू कीअं हो सरमद सिंधी ॿुधायां थो तव्हांखे त पोइ तॾहिं हितां कोचूं हलंदियूं, कोटड़ी खां हलंदियूं, जेको आहे सो SRTC हूंदियूं। हा, इहे बसूं SRTC हलंदी या कोचूं हलंदियूं। पोइ हितां जेको आहे सो असां चढ़ियासीं, पोइ हुते अल आसिफ ते लथासीं, वरी जेको आहे सो इस्पानी 33 में हुनजो घरु हुयो, जेको स्कीम 33 में, उते वियासीं। उते कोन हुयो, पोइ उतां खां पोइ असां गबोल ॻोठ में उता कई, उते वेठो मौजूदु हुयो। तॾहिं जेको आहे हू टेलीफोन कोन्हे, मोबाइल कोन्हे, हू टेलीफोन हूंदियूं, पोइ हूंदा अञा पा त मां अचां थो या वञा थो, इहो सिस्टम हूंदो। बहरहाल हुन वटि पुॻासीं, हुन वॾो आदर भाव कयो, वेठासीं, कचहरी बचहरी थी, हाल वाल थियो, मूंसां मिलियो। मूंखे जीअं यार तूं ॾे हाल वाल, छा थो हाणे ॿुधाईं? मां चयोमांसि मां तव्हांखे भोपाली में ॿुधायां थो। भोपाली में ऐं उहो तव्हां माना ॻाईंदा आहियो ऐं उन मथे ॾाढो वञे थो ऐं माना मूंखे वणंदो आहे। आॾो खाॾो माना 5 सुरनि जो राग आहे न, माना ईअं ॾुखियो राग आहे। भोपाली 5 सुरनि जो राग आहे ऐं उनजो आलाप ऐं गायकी। पोइ हुन चयो माना ॿुधाए, पोइ हुनखे मुंहिंजो मतिलबु ॿुधायो। थी वञे इहो थोरो थोरो थी वञे। पिरी प्यार पंहिंजे जी मंज़िल था चाहियो, इन ॾोह में क़ैद करियूं था पायूं। ओ जेके ज़र वठी ज़ैन विकिणी छॾनि था, असां यार ज़ाहिद उन्हनि मां न आहियूं। हो अला रुसी वियो धरतीअ खां भाॻो आए, अंधेरो सारो समाज आए, सचनि खे सीने सां लाए साईं, सचनि खे सीने सां लाए साईं, ठगनि खे ठाठा कंदो हलियो आ, असांजे सॾ में आसे कसोणा, वणई त वाह वाह कंदो हलियो आ, ही दिल लॻी आ लिकी न सघंदी, ही दिल लॻी आ लिकी न सघंदी, वणनि में वाका कंदो हलियो आ। वाह साईं वाह, ईअं लिंग कांडाड़े छॾियो, माना लिंग कांडाड़ जी आहे। बसि इहा तव्हांजी मोहबत आहे। ऐं पोइ जॾहिं मां हिनखे हीअ जॾहिं ॿुधायो त हुन चयो तूं तयारु थियली ऐं तोखे अचे थो, ऐं वॾी ॻाल्हि आहे। ऐं माना हू हिमथाए पियो, हुन वटि त फ़न, हुनजी गायकी, हुनजो अंदाज़, हुन जहिड़ो फ़नकार न थी सघंदो की सरमंद उहो हिकिड़ो ई रहंदो। बाक़ी असां जेको आहे हुनजे जेका छॾियल कमु आहे या मशीन जेका हले थी या जेको साथ हले थो, उनखे असां खणी पिया हलूं। नई टही जा जेके हाणे जनरेशन अचे थी उहे असांखे ॿुधनि था, ऐं उहे ॿिया जेके पुराणा दोस्त आहिनि उहे सरमंद जी ख़ुशबू महसूसु कनि था। ऐं उनजी जेके बि गाना आहिनि महफ़िलुनि में प्रोग्रामनि में ॻायूं था, काफ़ी दोस्त चवंदा बि आहिनि तयारु तव्हां नवां गीत बि काफ़ी असां ॻाया आहिनि, उहे बि सवनि जी हज़ारनि जी तादाद में आहिनि। पर महफ़िल में जॾहिं वञणु थिए थो त सरमंद अयाज़ खां माण्हू जो हुननि जो डायरेक्टर सरमंद सिंधी ॾे ख़्यालु हले थो वञे, वाह वाह वाह, उहे उन जे ई गाननि जी फरमाइश कनि था, उन जे ई गाननि मां उन जी सिकल आहिनि था, उन जे कम जी। ऐं असांजी मुंहिंजी कोशिशि इहा आहे त उन जी शइ खे उन ई अंदाज़ में सुठो करे ॻाइजे, ऐं उन खां वधीक त न थी सघंदो पर थोरो घणो महसूसु कराइजे, ऐं कंहिंजी ठहियल शइ खे विञाइजे न, वाह वाह वाह, उन शइ खे बहितर करे ॻाइजे, जेको बि ॻाइजे कोशिशि कजे त ओड़ो ई उनजो सिस्टम रखिजे। ऐं पराई शइ खे ॻाइणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, पंहिंजी शइ ॻाइणु सवली हूंदी आहे,
पराई शइ खे तव्हां जंहिं महिल ॻाईंदो त उनजो हर लिहाज़ हर ख़्यालु रखिणो पवंदो, यार हिते हिन पॉइंट हई आहे, हिते हिन हीउ अंगु हयो आहे, हिते हीउ सुर हयो अथई, त उन शइ खे सां निभाइणु वॾो हिकिड़ो ॾुखियो कमु आहे। ऐं जेके बि दोस्त कनि पिया उन्हनि सभिनी खे जसा असांजी कोशिशि इहा आहे। अच्छा सरमन साईं, तमामु बहितरीनु ऐं तव्हां सां कचहरी कंदे मज़ो बि अचे पियो। अच्छा सरमन सिंधी जो भला को अहिड़ो गानो जेको तव्हांजे दिलि जे घणे क़रीब हुजे, माना तव्हांखे हर वक़्तु माना जेॾी महिल तव्हांखे केरु फरमाइश करे त पहिरियों उहो ज़हन में तरी अचे, अहिड़ो कलाम? असुल में छा आहे त हुन जा जेके बि गाना आहिनि उहे टोटल माना माण्हुनि जे दिलनि ते, माण्हुनि जे ज़हननि ते रंगियल आहिनि ऐं छापियल आहिनि। ॿियनि मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा कलाम जेके आहिनि उहे चंद टाइम हलनि था ऐं थोरे टाइम खां पोइ माण्हुनि खां ज़हन मां लही था वञनि, पर हीउ वाहिद फ़नकार हुयो जंहिंजा लगातार जेके बि गाना आहिनि उहे टोटल माण्हुनि जे ज़हननि ते ऐं दिलनि ते छापियल आहिनि। ऐं हुनजी टोटल जेका बि शाइरी आहे उहा हर हिसाब जी आहे, हर मुआशिरे जी माना हुन अक्साई कई आहे, कारोकारी ते ऐं जेके सिंध में खून रेज़ियूं थियनि थियूं शहीदनि ते ऐं धाड़नि ते, फुरुनि ते, माण्हुनि जूं बेवाजबियुनि ते या पाणी जा मसाला, जेके बि सिंध में मसाला आहिनि उन सभिनी को हुन माण्हू ॻायो आहे। वाह वाह। अच्छा सरमद अयाज़ भला हेतिरे 90 जे ॾहाके खां ॻाए पियो त उन जूं लाज़मी कैसेटियूं बि मार्केट में हूंदियूं, सीडियूं बि हूंदियूं? बिल्कुलु, मुंहिंजो 98 में मुंहिंजो पहिरियों एल्बम आहे। अच्छा। हिते हुई कावश प्रोडक्शन, पहिरियों पारस हुई, पारस में मूं ॿ एल्बम कया। उन्हनि मूंसां एग्रीमेंट कई पर मां उन्हनि सां न कई। पोइ मुंहिंजो टियों एल्बम रुठल राणा, उहो जेको आहे सो एल्बम मूं कयो नाज़ में, नाज़ वारनि राब्तो कयो। पोइ असांजो दोस्त हूंदो आबास मला, दोस्त हूंदा ख़ादिम चिंजणी, साईं अली दोस्त, साईं सरम नवाज़ बुगियो अलासीं हुनखे जन्नत में जायूं हुजे, उहो हूंदो हुयो। पोइ हिते असांजी हिकिड़ी बैठक हूंदी, वेहणु हूंदो, उथणु वेहणु। पोइ हुननि चयो त तव्हां नाज़ में वञो, नाज़ जेको आहे नाले वारी कंपनी आहे, हू तव्हांखे चवनि बि थिया तव्हां वञी कयो। तॾहिं कालाबाग डैम जो वॾो इशू हुयो। वाह, कोन ॾींदासीं डैम ठाहिणु, सिंधी वेरी आई तूं सिंध जो ज़ालिम, पूरी न थींदे गेम, ठाहिणु कोन ॾींदासीं डैम। पोइ उहो एल्बम मां नाज़ प्रोडक्शन में उते कराची में जेकेशन वटि वञी कयोसीं। पोइ हुन माना जंहिं एल्बम आयो त उहो डैम वारो कलाम या हुन में जेको आबास मला जो कलाम हुयो, रुठल राणा, वरिया तूं, मुंहिंजो दम आहे टुटण वारो, इहे ॿई कलाम माना ज़बरदस्त हुया। जेको अॻियां हुयो ऐं पोयां बी में हुयो, इहे ॿई कलाम हलिया। पर डैम वारो कलाम एॾो हलियो जो कैसेट हुनजी हथों हथु विकामजे पई। पोइ माना हिते असांजे दोस्तनि जो हुयो म्यूज़िक सेंटर इक़बाल मला जो, पोइ उहो माना उन ॿुधायो यार हीअ एल्बम तुंहिंजो ॾाढो हलियो आहे जेको तुंहिंजो हेॾां आयो आहे नाज़ मां, त उनजी ख़ुशी थी। पोइ वरी नाज़ में एग्रीमेंट थी 4-5 एल्बमनि जी। पोइ इहो वरी इद्रिस नूरी जो हुयो, तोखे सोनोला कयो ठाराए ॾियां, जंहिंमें सिंध जो नक्शो यार हुजे, ॾाढो मशहूरु इहो हलियो। तॾहिं जेको आहे हितां ट्रकूं हलंदियूं कोच में, हिन जो पुल खां इहे रेती वेती खणंदी हुयूं, पोइ हिन ट्रकुनि में बि इहो कलाम हलंदो हुयो, तोखे सोनोला के ठाराए ॾियां। पोइ अहिड़े नमूने सां माना काफ़ी एल्बम कयासीं। पर असां राग खे मां इंजॉय कयोसीं, माना मज़ो वरितोसीं। काफ़ी प्रोग्राम ज़रा यूनिवर्सिटी में, सिंध यूनिवर्सिटी में, बहरान यूनिवर्सिटी में। पर तव्हां मुल्क खां ॿाहिरि बि ॾाढा प्रोग्राम कया? मुल्क खां ॿाहिरि बि काफ़ी प्रोग्राम कयासीं। अच्छा भला हाणे तव्हां खां पुछा कंदासीं त भला सिंध सरकार तव्हांजी का सहायता करे थी, मतिलबु तव्हांखे इंटरनेशनल टूर कराइण या कुझु? छो जो तव्हां धरती जो अंग था ॻायो। बिल्कुलु। तव्हां जेको ॻाए करे ॿाहिरि मुल्क वारनि खे ॿुधाए सघो था सिंध जो सुर, मां नथो सम्झां त ॿिया फ़नकार ॿुधाए सघनि, तव्हां सां भला कल्चर डिपार्टमेंट वारनि या मतिलबु को बि अहिड़ो राब्तो कयो आहे इंटरनेशनल टूर जे लाइ? सर असुल में माना ॻाल्हि इहा आहे त 3 साल लतीफ़ सरकार ते मां उते ॻायो, ॿोली मुंहिंजी बांभियाणी। हुननि मूंखे चयो भई इहो जेको आहे तव्हां ॻायो, यको या वाई कंहिं ॻाई कोन्हे का, ऐं मूं ॻाई, उहे ज़बरदस्त उते लॻी वाई, सभिनी माण्हुनि ॿुधी। हाणे मसइलो इहो आहे त अॼुकल्ह जेको कमु हले थो उहो हले थो यारी दोस्ती ते। हाणे मेरिट न आहे, माना तव्हां कंहिंखां चवरायो सही, उन खां पोइ तव्हांजो कमु थींदो, बाक़ी तव्हांखे हूअं कोन यादि कंदा। ऐं जेके दोस्त आहिनि मेरिट ते जेके आहिनि सिंगर, सो उन्हनि खे माना घटि ॾिनो थो वञे। ऐं ख़ासि हिकु
मख़सूस तबिके खे माना मथे आंदो थो वञे। मां त असल में प्लेटफॉर्म हिन लाइ शुरू कयो आहे त जीअं असांजा पोइते पियल फनकार आहिनि उन्हनि जी सार संभाल रहे, स्पेशली कल्चर डिपार्टमेंट। इहो भला छो हिकिड़ो मख़सूस तबिको आहे, पर मूं तव्हांखे ॾिठो आहे त तव्हां DC जामशोरो हुजे या आला इख्तियार हुजनि, उन्हनि वटि वञी सिंध जे फ़नकारनि जे हक़नि जे लाइ जदोजहद बि कई आहे, उन्हनि जो साथ बि ॾिनो आहे, बोर्ड मुतासिरनि लाइ बि बीही करे तव्हां कमु कयो आहे रोडनि ते। आख़िरकार ईअं छो थो थिए जो माना असांजा फ़नकार माना इन हद ताणी एहतिजाजनि हलिया था वञनि, मतिलबु छो? असल में छा आहे त जेकी अताई माण्हू आहिनि या जेके ॿिए क़िस्म जा माण्हू जेके आहिनि, जेके असां वटि चवंदा आहिनि भाई कमदार आहे, प्रोग्राम वठे थो पोइ परसेंट खणे थो, हाणे उन्हनि माण्हुनि माना कमु ख़राबु करे छॾियो आहे। जेके असुल जेके सिंगर आहिनि, जेके लतीफ़ खे ॻाइनि था या सुठी शाइरी ॻाइनि था, उन्हनि खे माना असुल में मिले कोन थो, पोइ हू जहिड़े नमूने सां उन्हनि खे ॿुधाइनि था उहो उन नमूने सां हू हलनि था, पर ईअं न हुजणु खपे। तव्हां ॾिसो न फेसबुक खुलियो पियो आहे, जेके असांजा सकाफ़त जो इदारो आहे उन्हनि जा माण्हू ॿुधनि त बाबा हीउ माण्हू छा थो ॻाए, हिन माण्हू जो कमु कहिड़ो आहे, त उन्हनि माण्हुनि खे ॾियनि। ऐं असांजा जेके साज़ींदा आहिनि उहे उन्हनि सां हालत लॻी पई आहे, उन्हनि खे पैसा ॾियनि, उन्हनि खे वज़ीफ़ो ॾियनि, उन्हनि जी माली मदद कनि। हालांकि वज़ीफ़ा रखियल बि आहिनि, पर जेको बि हिकिड़ो को अचे थो नओं माण्हू उहो पंहिंजी वरी खजी माना लाबी खणी थो अचे। अच्छा, हा, जेको बि ऑफिसर अचे थो ब्यूरोक्रेसी सां गॾु ब्यूरोक्रेसी उहो पंहिंजी लाबी खणी थो अचे, उहो पंहिंजा माण्हू खणी थो अचे। इन सां माना खणी चयो त हिकिड़ो SHO आयो थाणे ते, उहो पंहिंजा 4-5 हुनजा सिपाही जमादार उहे पंहिंजो खणी ईंदो आहे, या को आयो वॾो को ऑफिसर उहो अराही मुंहिंजी टीम आहे, मुंहिंजो हिननि ते एतमाद आहे। त हिन इदारनि में बि हिननि अहिड़ो सिस्टम करे छॾियो आहे, को बि मिसाल डायरेक्टर थिए थो या DG थिए थो उहो पंहिंजा माण्हू खणी थो अचे, पोइ उहे माण्हू जंहिंसां माना उन्हनि जी वेझड़ाइप आहे जेको उन्हनि सां आहे पोइ उनखे खणी। बाक़ी हिननि में ईअं न आहे त भाई मुख़्तलिफ़ फ़नकार आहिनि, मुख़्तलिफ़ ज़िले जा आहिनि, उन्हनि मां ॿ हाणे तव्हां ॾिसंदो त हिननि जो जेको प्रोग्राम हूंदो उन में उहे साॻा माण्हू माना मट न हूंदा। एग्ज़ैक्टली, इहो भले ऑस्ट्रेलिया हुजे, कैनेडा, इंग्लैंड, अमेरिका, उहे ई माण्हू ईंदा। मां ॿुधायोमांइ त असां माना परोके साल वियासीं इस्लामाबाद में, त उते जा जेके माण्हू हुया सिंधी, उहे चवनि पिया यार मख़सूस फ़नकार भला छो था मोकिलनि हेॾे, मां सकाफ़त वारा उहे चेंज कनि न, ॿियनि फ़नकारनि खे बि ॾियनि न वारो, उहे साॻा माण्हू खणी था अचनि। तव्हां भला इन ही त अच्छा इहे जेके दोस्त वञनि था इहे बि असांजा साथी इन दोस्तनि को मसइलो न आहे, पर हाणे जस्टिस थियणु घुरिजे, हिकिड़ो माना छा चवंदा आहिनि इंसाफ़ थियो वञे। अच्छा, तव्हां सीनियर रहनुमा बि आहियो असांजी हिकिड़ी तंज़ीम जा, जंहिंजे करे तव्हां जेको आहे हीअ फ़नकारनि जी मालिकी बि ॾाढी कई आहे, तव्हां वटि का तजवीज़ आहे कल्चर डिपार्टमेंट जे लाइ त उहो छा कनि जो असांजा जेके पोइते पियल फ़नकार आहिनि सीनियर, उन्हनि जी माली सहायता बि थिए, उन्हनि खे इवेंट्स बि मिलनि, दावतूं बि मिलनि सरकारी, ऐं हुननि जो अजो माना जेको आहे न उन्हनि जो घर जो चुल्हो बि ॿरे। मतिलबु अरे हाणे तव्हां ॾिसो न, मंज़ूर सेखराणी हेॾो माना सिंध जो नालो आहे, तमामु बहितरीनु, ऐं मंज़ूर सेखराणी जे कलामनि खे माण्हू ॿुधी पिया था कमाइनि ॻाइनि, असां बि उन्हनि मां ऐं माना सभु फ़नकार इलाही माना हुनजी कलाम आहिनि, हुनजो कमु थियल आहे, ऐं हिकिड़ो हुनजो सुर आहे उहो बहितरीनु, हुनजी माना गायकी आहे। हाणे उहो माण्हू जी 60 खां प्लस थी वियो आहे, उहो माण्हू कराची में मुख़्तलिफ़ कंपनियुनि वारा हुनखे वठी था वञनि ऐं हुन खां एल्बम कराइनि था ऐं हू करे पियो। हाणे हुन जो माना मिसाल उमिरि ॾिसो त उन माण्हू खां जी मदद कई वञे, उन माण्हू खे एतिरो कुझु मतिलबु ॾिनो वञे सकाफ़त तरफ़ां, त हू माना वेठो मतिलबु पंहिंजो घर वेठो हुजे, मज़ो माणे, मुख़्तलिफ़ प्रोग्राम करे, ऐं हुनखे थोरो घणो हुनजो माना मदद कजे ऐं हुनखे टाइम ॾिजे, हुन सां माना अहिड़ो कमु हुन खां वठिजे जो जेको आहे, या हुनखे अकेडमी खोले ॾिजे हुनखे पंहिंजो माना दादू माना ज़िले में या दादू शहर में। त हाणे उहे कंपनियुनि वारा आहिनि, हुन खां पंहिंजे स्टाइल जा पंहिंजे रंग जा जेको ॾिसो न, जेको माण्हू 5 रुपया ॾींदो उहो पंहिंजे माना मतिलब जी शइ कराईंदो। त हाणे हिन जो माना उहो कमु त मंज़ूर सेखराणी जो कमु त माना माना वॾो वैल्यू आहे न, त उन माण्हू खां उहो कमु वरितो हाणे कोन थो वञे। अच्छा, हाणे हेॾी ज़माने खां पोइ हिकिड़ो आइटम आजू लेबारनि कयो आहे जेको हे वक़्तु जेको आहे, ॾिसो केॾो भलो आइटम मंज़ूर जा ॾिसो न, जेके उहो पुराणे टाइम में जेके उहो ॻायल अथसि, जेके हुनजा मुख़्तलिफ़ जेके कंपोज़ थियल आहिनि माना धुनूं, उहे ॾिसो अॼु बि माण्हुनि जी दिलनि ते रचियल आहिनि। पर हाणे मां चवंदो मंज़ूर साहिब जा 360 एल्बम अची चुका आहिनि
पर उन में तव्हां ॾिसो उन में लाज़मी आहे। 360 कलाम हुनजा मशहूरु हुजणु खपनि हा पर न आहिनि। अच्छा ईअं थींदो असां मंज़ूर सखणी साहब जो कान साहब जो जॾहिं एल्बम ईंदो त उन में सभु गाना हिट हूंदा ऐं असां त जंहिं ॾींहुं कैसेट ईंदी उन ई ॾींहुं पैसा जमा करे कैसेट वठंदा हुआसीं, गाना लिखी छॾींदा हुआसीं त बाबा ई प्रोग्राम में चवणा आहिनि। सिंध गवर्नमेंट खे असां इहो बर्स कंदासीं त सरमद अयाज़ ॾाढी भली ॻाल्हि कई आहे, छो जो सरमद अयाज़ हमेशह ग़रीब फ़नकारनि ऐं फ़नकारनि जे हक़ में ई ॻाल्हायो आहे। त सिंध गवर्नमेंट खे कल्चर डिपार्टमेंट वारनि खे असां अर्ज़ु कंदासीं त खान साहब मंज़ूर सखाणी साहब जी मालिकी कयो। हू हालांकि अहिड़ी मुस्तक़ न आहे, हू कमु करे पियो पर सीनियर आहे, हुनखे का अकेडमी खोले ॾियो दादू में या हुनजे लाइ का स्टेप न आहे उहा मुक़ररु कई वञे, महान आहे ऐं उनखे इंटरनेशनल इवेंट कराया वञे ऐं स्पेशल को डिफरेंट कमु कयो वञे ऐं हुन सां गॾु हा उस्ताद सरमन जा अहिड़ा माना गीत आहिनि, गज़ल आहिनि जेके हुन ॻाया आहिनि, उहे हुन पाण धुनूं ॾिनियूं आहिनि। कुझु ज़ाहिर शेख जी महिनत आहे या ॿिया मुख़्तलिफ़ मां दोस्तनि जूं या ॿिया मक़सदु ऐं हीअ धुन अॼु असां हिक ॿिए खे चवंदा आहियूं यार हिन जी धुन थोरी सेट करणी आहे त उन में सभिनि जो कंट्रीब्यूशन थींदो आहे त उहो माण्हू खां हिननि माना कमु ई न वरितो। ऐं मां चवां थो हुन में एॾी त कला हुई यार, शेख अयाज़ जहिड़ो माण्हू हुन लाइ थो चवे त मां अॼु बि हिंदुस्तान जे जबलनि में सरमन सिंधी जी कला गूंजंदे ॿुधां पियो। वाह 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 वाह। और जेका तासुराती जो किताबु आहे उस्ताद सरमन जो, उन में उहो ॾेई वियो हेॾो सारो वॾो माना शाइर। अच्छा तमामु बहितरीनु। ऐं तव्हां सां ॻाल्हि ॿोल हले पई, असां सां गॾु हेॾो सिंध धरती जो हीरो, सिंध धरती जो बहितरीनु आवाज़ु मौजूदु आहे त असां चवंदासीं त तव्हां खां हिकिड़ो कलाम जेको आहे तव्हांजी मनपसंदि कलाम तव्हांजे स्टाइल में ॿुधो वञे। पोइ छा था कयो, तव्हां पंहिंजो कलाम था ॿुधायो, सरमन सिंधी जो था ॿुधायो? जेके ढूंढो आशिक धार ओ वतनी को छोड़ वनी परदेसी को तोड़ खादिम दिल उना दी भले जड़ा वतन दा कदर सुञाण। मौतवा मंजूर पर अहिड़ो मौत न ॾे जो वींदे वाट पुठियां को गोली हणी न छॾे। मताऊ लोक चवे त बिस्मिल बे मौत मो। सिंध धरतीअ ते जाॻिया अथई सूरमा को होशू कोहे मूं आहे दरिया खां कुहाड़ी अज रखवाजनी जो निशान कुहाड़ी ऐं अज रखवाजनी जो निशान। मां त जीअरो आहियां ॾिस शहीदनि जियां लाश मुंहिंजो ॾिसी छो थी रोईं मां त जीअरो आहियां ॾिस शहीदनि जियां हो। बटिया तड़ तड़ मथे नाग इश्क जनी उतां घुमिया से न बुॾंदियूं कॾहिं तुंहिंजे गोड़नि मला शूं थो किरंदो ॾिसां
तुंहिंजे सुॾे कने मनारा तो सिंध जा ॿुधां तुंहिंजी ममता जी ख़ुशबू थो महसूसु कयां तुंहिंजी ममता जी ख़ुशबू थो महसूसु कयां मां त जीअरो आहियां ॾिस शहीदनि जियां लाश मुंहिंजो ॾिसी छो थी रोईं मां। वाह साईं वाह, माशाल्लाह माशाल्लाह। बसि इहे तव्हांजा जेके इहे तव्हांजा जोहर आहिनि न, बसि ईअं लॻे पियो त माना जेको आहे न सिंध धरती ॻाए पई ऐं ॾाढो बहितरीनु जेको आहे शहीदनि खे ट्रिब्यूट कयो सरमद अयाज़ साहिबु। अच्छा सरमद, ईअं थींदो आहे त तव्हांजी ज़िंदगी में को अहिड़ो मोड़ अची वेंदो आहे जेको तव्हांखे झंझोड़े छॾे, ज़िंदगी में को अहिड़ो वाक़ियो आयो हुजे जंहिं तव्हांखे परेशान करे छॾियो हुजे? यार असल में हिते जेके मसाला आहिनि मामला आहिनि उहे मां चवंदो वॾा आहिनि, माना सुठा वॼाइण वारा आहिनि। उहे कॾहिं कॾहिं वीचारा फ़ोन कंदा आहिनि त यार असां अॼु घर में कुझु कोन चाढ़ियो आहे ऐं असां वटि कुझु आहे ई कोन। हाणे मिसाल जे मुहर्रम जो महीनो अचे थो, इहो तक़रीबन 40 ॾींहंनि जी कहाणी आहे। हाणे इन 40 ॾींहंनि में जेके वॼाइण वारा माण्हू आहिनि उहे आहिनि चाहिनि उहे साॻीअ सां माना आहियूं ॻाल्हि ते, त उन्हनि माण्हुनि जॾहिं उहे कंदा आहिनि फ़ोन त पोइ ओॾी महिल तकलीफ़ थींदी आहे, झंझोड़ थींदी आहे यार माना हाणे हिननि जो छा थिए। जोड़ में जेके आर्टिस्ट जेके असां सां कनेक्ट आहिनि वॼाइण वारा आहिनि, छो त ॾिस न हीअ असांजो जेको फ़न आहे उहो रोज़ जो कोन्हे को, माना कॾहिं कॾहिं प्रोग्राम कॾहिं लख बि मिली था वञनि, कॾहिं कुझु बि न हूंदो आहे। त उन्हनि माण्हुनि खे जॾहिं उहो थींदी आहे त पोइ उन्हनि जी तकलीफ़ थींदी आहे, त इहा साॻी ॻाल्हि आहे। त उन्हनि जे लाइ कुझु माना थिए, जेके वॼाइण वारा उन्हनि खे घुराइनि, उन्हनि खां उन्हनि खे ॾिसनि त भाई कम वारा माण्हू आहिनि, वॼाइण वारा आहिनि, त उन्हनि जो मां चवंदो त वज़ीफ़ो महीने जो वज़ीफ़ो हुजे, छो जो स्पेशली हिन महिल मोहरम अचे पियो, मोहरम इन्हनि महीननि में त मां चवंदो उन्हनि जो वज़ीफ़ो रखनि सिंध सरकार खे, हा कल्चर डिपार्टमेंट वारनि खे डिपार्टमेंट रखी त बहितर थींदो। इहा हिकिड़ी असांजी उन्हनि खे सलाह उन्हनि माण्हुनि खे ॾियणु खपे। अच्छा तमामु बहितरीनु। अच्छा सरमद, भला अगरि जीअं सरमद अयाज़ फ़नकार न हुजे हा त छा हुजे हा भला? फ़नकार न हुजूं हा त पोइ सियासत कयूं हा। अच्छा सियासत कयूं हा। पोइ तव्हांजी मनपसंद पार्टी कहिड़ी रही? पार्टी हाणे जेको ॻायूं था इहा ई पार्टी आहे। वाह वाह, सिंधी माण्हू मतिलबु तव्हांजी पार्टी आहे। वाह साईं, पार्टी आहिनि, उन्हनि सां रूह आहे, प्रोग्रामनि में फंक्शननि में जिथे वञूं था इहो ई कमु आहे, इहा ई असांजो आहे। तमामु बहितरीनु। अच्छा सरमद, भला ईअं तव्हांखे कॾहिं भला लॻो, ईअं थींदो आहे न तव्हां कंहिं अलॻि शहर में वञो था, माण्हू तव्हांखे सुञाणींदा आहिनि, अहिड़ो पल तव्हांजी ज़िंदगी में को यादगार आयो हुजे, तव्हांखे महसूसु थियो हुजे त यार हाणे सरमद अयाज़ मशहूरु थी वियो आहे, इहो अहसासु तव्हांखे कॾहिं थियो भला? असल में छा आहे त अॻे कैसेट हूंदी, कैसेट ते माण्हू ॾिसंदा हुया, जंहिंजी कैसेट हूंदी उनखे फ़नकार माना जो मञंदा हुआ त हीअ फ़नकार आहे। त उन दौर जो असांजो कमु थियलु आहे। पुराणा जेके माण्हू कॾहिं कॾहिं फ़ोन ईंदियूं आहिनि, साईं तव्हांजी फलाणी कैसेट असां कोटिया में वियासीं, उते वरितीसीं। त मक़सदु इहो आहे त काफ़ी टाइम खां ॻाईंदा अचूं था, हिकिड़ो हल्को आहे उहो सुञाणे थो, ऐं सभु माण्हू थी सघे न बि सुञाणींदा हुजनि, त जेके असांजा ॿुधंदड़ आहिनि उहे असांखे सुञाणनि था, वञूं था, प्रोग्राम कराइनि था, घुराइनि था, त मां चवंदो त उहे साञावत जेके माण्हू आहिनि उहे सुञाणनि था। अच्छा तमामु बहितरीनु। अच्छा तव्हांजे जेको आहे हिन जर्नी में माना शुरू खां वठी अच्छा जीअं हलो भला ठीकु आहे, जीअं सरमद अयाज़ जो वॾो रोल रहियो, राहिल जोकियो अगरि अॼु फ़नकार आहे त हथ मां पकिड़े करे ऐं पंहिंजे स्टूडियो में रिकॉर्डिंग कराए एल्बम कराया, ठीकु आहे। वरी मूंखे चयो त राहिल इहो तोते हाणे क़ौमी फ़र्ज़ु अथई त तोखे बि दोस्तनि जी हेल्प करणी आहे, जीअं तव्हां मुंहिंजी कई, तव्हां मूंखे हिकिड़े रोज़ी सां लॻायो ऑन प्लेटफॉर्म, मतिलबु मां ॿुधायां पियो त तव्हांजी ज़िंदगी में अहिड़ो माण्हू जंहिं तव्हांखे सपोर्ट कई हुजे, हथु वठी करे ऐं स्टेजुनि ते इंट्रोड्यूस करायो हुजे, उनखे यादि करणु चाहियो अगरि? ॾिसो न त मां जॾहिं मूंखे पंहिंजो शौक़ु हुयो ऐं उन शौक़ में असां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां, मुख़्तलिफ़ दोस्तनि सां माना हुयासीं गॾु, त असांजी ज़िंदगी में माना अहिड़ा माण्हू काफ़ी हुया हिते कोटड़ी में, जीअं असांजो साईं रोशन डावच हुयो, अल्ताफ़ डावच हुयो। अल्ताफ़ डावच माना काफ़ी सपोर्ट कयो हो, माना एतिरे क़दुरु वॾा वॾा फ़नकार वेठा हूंदा, पर उन्हनि खे चवंदो त सरमद अयाज़ ॻाए। वाह। पोइ असां जॾहिं उते ॻाईंदा हुआसीं, हिकिड़े दफ़े सनम मारी बि हुई, इलाही फ़नकार हुया, सजा यूसुफ हुयो, साईं अलन फ़कीर हुयो, पर अल्ताफ़ चयो त बाबा सरमद अयाज़ ॻाईंदो। त उहो हिकिड़ो न उन टाइम में माण्हुनि खे दोस्तनि खे जुनून हूंदो हुयो, क़ौमी वाह क़ौमी आइटम न आहे त माना महफ़िल ई न आहे। वाह। त अहिड़े क़िस्म सां इहे दोस्त हुया
या ॿिया इलाही माना काफ़ी दोस्त माना असां थी गुज़रिया, या साईं इरफान शाह, उहो माना हरू भरू चवंदो त भाउ हलूं कराची फलाणे चैनल ते हेॾे होॾे प्रोग्राम कर, हेॾां होॾां कर, या साईं जलाल शाह वारनि जा प्रोग्राम इहे हो, त उहो सपोर्ट दोस्त सभु गॾिया, ओड़े नमूने सां इहो कमु हलियो ऐं पंहिंजनि जी बि सपोर्ट हुई। ऐं तव्हां ॾिसो, तव्हां पाण हलिया आहियो लाड़काणे में, अलाए किथे किथे प्रोग्रामनि में हलिया, सॼी सिंध लाड़ उत्तर थर ताणी मतिलबु कराची आहे माना। ऐं जेके पैसा मिलंदा हुया चवंदा जी बा सभिनि खे ॾियो, सभिनि खे अधु पैसा त मां खणी वेंदो हुअसि। ऐं मिसाल तूं गाॾी खणी हलंदे, कार खणी हलंदे, वाह हिनखे गाॾी जो किरायो बि ॾियो। गाॾी मुंहिंजी हूंदी, मां हालांकि आर्टिस्ट, मुंहिंजी कार, पर मूंखे किराए जा पैसा मिलंदा। माना ॿी गाॾी बि असांखे हूंदी, पर मां चयो तूं खणी हल, तुंहिंजो कारोबार टुटो आहे, तुंहिंजो कमु माना थी वियो आहे, तूं थोरो हेठि थी वियो आहीं, तोते कर्ज़ु चढ़ी वियो आहे, त उहो माण्हू एतिरे क़दुरु जो 14-15 लख रुपया कर्ज़ु हुयो, हिन जो लही वियो 2 सालनि जे अंदरि। ऐं सरमदया सां गॾु प्रोग्राम करण जो इहो फ़ाइदो थियो त राग जी बि थोरी ख़बर पई, स्टेज जी बि, पर रोज़ी बि ॾाढी थी, जंहिंमें मां 15-20 हज़ार हिनखे मिसाल मिलनि, 30 मिलनि। मां चयां हाणे सुबुह जो कर्ज़नि खे फ़ोन कर, हा पोइ सुम्ह, वाह साईं, हीअ उन्हनि खे फ़ोन कंदो, हू वठी वेंदा, ॾाढो ख़ुशीअ सां वेंदा। हिनखे चवंदा इहो खज़ानो तोखे किथां मिलियो आहे, त के आहे अलाह जो वली आहे, अलाह जो बानो आहे, उन बसि रस्तो असां सभिनि सां माना कमाईंदा, जेके पैसा आणींदा सभिनि खे चवंदा वठो वंड कयो। अच्छा, मूं ॾिठो आहे तव्हां सभिनि खे नज़र न्याज़ कंदा हो, साईं दोस्तनि खे, यारनि खे, वाह सरमदया पुराणो दोस्त यादि अची वेंदो आहे, यार मौलाई दोस्त हो, हा ॾे हाल कीअं अथई बाबा, हुनखे कारोबार खोले ॾिनो, हुनजी हेल्प कई आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अच्छा सरमन साईं, ऐं तमामु बहितरीनु तव्हां सां गुफ़्तगू हले थी पई। अच्छा, तव्हांखे पुराणे शाइरनि मां कहिड़ा शाइर पसंदि आहिनि, ऐं नए शाइरनि मां कंहिं दोस्तनि खे मतिलबु तव्हां हिन प्रोग्राम में यादि करणु चाहियो? असल में जेके पुराणा शाइर आहिनि, ज़ाहिद शेख साहब थियो ऐं हलीम बाग़ी, इन्हनि जी माना मुनफ़रद हिकिड़ी शाइरी आहे, इन्हनि जो माना मुनफ़रद अंग आहे। ऐं ज़ाहिद साहिबु जेको आहे उहो त माना धुनूं कंपोज़ करे पियो, छो त झूंगारे लिखे पियो। उस्ताद बुखारी बि जो बि चवणु आहे त जेको झूंगारे लिखंदो उहो ई माना शाइर अमर थींदो, ऐं उनजो ई कलाम। ऐं असांजो माना काफ़ी दोस्त आहिनि, साहेली दोस्त आहे, ऐं कहिड़नि कहिड़नि जा नाला वठूं, इलाही जेका शाइर मतिलबु सुठो लिखनि पिया। साईं सागर शाह जो मूं हाणे कलाम ॻायो, उहो बि जेको आहे सो माना सुठो मां हलियो दोस्तनि में, उन्हनि तारीफ़ कई, तूं न आई बि तुंहिंजे यादुनि जो मूं वटि बि मतलबु हूंदो मेलो आहे। ऐं साईं मक़बूल सिंधिया बि काफ़ी कलाम ॻाया आहिनि। वरी पोइ उहो साथ में रहियो यको 2014 खां पोइ 22 एल्बम जेको प्रेस क्लब जे कयोसीं, उन खां पोइ मक़बूल प्रोडक्शन सां यको वरी सलारे रहियोसीं, अञा ताईं इहो हले पियो। मक़बूल प्रोडक्शन में नवां दोस्त मुतारिफ़ करायासीं, उन्हनि खे आंदोसीं, उन्हनि खे अॻियां। ऐं एतिरे क़दुरु असांजो इश्तिहार कावश में लॻंदो त मां चयो उन्हनि सभिनी जा फ़ोटू हणाईंदो, हिननि जा बि हणो, मुंहिंजा फ़ोटू बि लॻंदा। राइले जो प्रोग्राम आहे, लॉन्चिंग शो, असां उन पंहिंजे जेको असांजो हूंदो हुयो माना इश्तिहार छपो, उन में हणाईंदा हुआसीं। त असां में इहा ॻाल्हि न आहे त केरु माना असांखे छा कंदो, या असां मां थी वेंदो, या असांखे हेठि करे वेंदो। न, हेठि हमेशह हर को पंहिंजो पाण थींदो आहे, जेको ॿियनि खे मथे कंदो आहे उहो हमेशह मथे हूंदो आहे। ऐं असांखे अलाह साईं जूं महिरबानियूं आहिनि दोस्तनि जूं, त अॼु ॾींहं तीअं असां मथे आहियूं। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदव त हैदराबाद में रोज़ प्रोग्राम, मुख़्तलिफ़ सिंध जे इलाइक़नि में असांजा प्रोग्राम आहिनि, वञणु थिए थो। इहे तव्हां दोस्तनि जूं दुआऊं आहिनि, माना जो आम जीआरे सो जीअंदो रहंदो। वाह साईं, जो सिंध सवारे सो जीअंदो रहंदो। वाह, तमामु बहितरीनु। ऐं असां सां गॾु सरमदया साहिबु मौजूदु हुया अॼु जे प्रोग्राम में। ऐं मज़ो त ॾाढो थो अचे त तव्हां सां अञा कचहरी थिए ऐं अञा काफ़ी सारियूं ॻाल्हियूं थियनि, पर हाणे छा आहे जो असांजे टाइम बि असांजो मख़सूसु आहे। मां जेसीं ताणी वठां थो इजाज़त हिन एपिसोड में, पर वेंदे वेंदे असां रिक्वेस्ट कंदासीं सरमदया साहिब खे त वेंदे वेंदे असांजे नाज़रीन खे हिकिड़ो बहितरीनु गीत लाज़मी ॿुधायो। हिन दौर में मूं अक्सर ॾिठो त हर यार विकामी वेंदो आहे,
ॿियो त ठहियो पर पेसनि ते प्यार बि विकामी वेंदो आहे। हो मिसकीन ते कहिड़ो ॾोह ॾिजे, ग़रीब ते कहिड़ी मयार। उन क़ौम जो कहिड़ो हाल जंहिंजो सरदार विकामी वेंदो आहे। हो सरदार अली शाह वया वणई वजी, वयो हर कता इतबार खजी। कहिड़ा कहिड़ा नाम खणा संसार विकामी वेंदो आहे। कल राति बि मूं तो खां हो पुछो, पर तोखे कुझु बि यादि न हो, पर तोखे कुझु बि यादि न हो। चा चंड डोरा पा मूं वांगुरु, चाहूअ बि तोखे ॾींदी आ। ए चंड पिरीअ खां आओ पुछी, छा तोखे निंड बि ईंदी आ।
ऐं ईअं थींदो आहे त तव्हांजी ज़िंदगी में को अहिड़ो मोड़ अची वेंदो आहे जेको तव्हांखे झंझोड़े छॾे, ज़िंदगी में को अहिड़ो वाक़ियो आयो हुजे जंहिं तव्हांखे परेशान करे छॾियो हुजे। यार असल में हिते जेके मसाला आहिनि, मामला आहिनि, उहे मां चवंदो वॾा आहिनि, माना सुठा वॼाइण वारा आहिनि। उहे कॾहिं कॾहिं वीचारा फ़ोन कंदा आहिनि त यार असां अॼु घर में कुझु कोन चाढ़ियो आहे ऐं असां वटि कुझु आहे ई कोन। हाणे मिसाल जे मुहर्रम जो महीनो अचे थो, इहो तक़रीबन 40 ॾींहंनि जी कहाणी आहे। हाणे इन 40 ॾींहंनि में जेके वॼाइण वारा माण्हू आहिनि उहे आहिनि चाहिनि, उहे साॻीअ सां माना सही ॻाल्हि आहे। ॻाल्हि ते त उन्हनि माण्हुनि जॾहिं उहो कंदा आहिनि फ़ोन त पोइ ओॾी महिल तकलीफ़ थींदी आहे, झंझोड़ थींदी आहे। यार माना हाणे हिननि जो छा थिए, जोड़ में जेके आर्टिस्ट हलनि था, जेके असां सां कनेक्ट आहिनि, छो जो आहे स्टूडियो आहे, सही ॻाल्हि आहे, वॼाइण वारा आहिनि। छो त ॾिस न, हीअ असांजो जेको फ़न आहे उहो रोज़ जो कोन्हे को, माना कॾहिं कॾहिं प्रोग्राम कॾहिं लख बि मिली था वञनि, कॾहिं कुझु बि न हूंदो आहे। त उन्हनि माण्हुनि खे जॾहिं उहो थींदी आहे त पोइ उन्हनि जी तकलीफ़ थींदी आहे। त इहा साॻी ॻाल्हि आहे, त उन्हनि जे लाइ कुझु माना थिए। जेके वॼाइण वारा उन्हनि खे घुराइनि, उन्हनि खां उन्हनि खे ॾिसनि त भाई कम वारा माण्हू आहिनि, वॼाइण वारा आहिनि, त उन्हनि जो मां चवंदो त वज़ीफ़ो महीने जो वज़ीफ़ो हुजे। छो जो स्पेशली हिन महिल मुहर्रम अचे पियो, मुहर्रम इन्हनि महीननि में त मां चवंदो उन्हनि जो वज़ीफ़ो रखनि, सिंध सरकार खे, हा, कल्चर डिपार्टमेंट वारनि खे डिपार्टमेंट रखे त बहितर थींदो। इहा हिकिड़ी असांजी उन्हनि खे सलाह